ऐ गैब जो खबरों बुधाइण वारा हबीब रब्बे करीम जेके पंजे हबीब के कमालात अता फरमाया उन सिफात कमालात खूब हिक कमाल हिक सिफत अल्लाह पंजे महबूब के इहा अता फरमाया जो रब्बे करीम पंजे महबूब के गैब जे इल्म ते मुत्तल फरमायो आहे यानी ओहो इल्म जेको खुदा का सवा कोन थो जाने खुदा ओहो इल्म पंजे महबूब के सेखारे छड़ियो आहे मुझे मदीने जे मीर सरवरे दो आलम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम इरशाद फरमायो फरमाया हल तरून क़िबलती आहुना वल्लाहि मा यख्फा अलैया रुकूअकुम वला खुशूअकुम इन्नी अरा मा ला तरून व इन्नी अस्मउ मा ला तस्मऊन फरमायो सहाबियो ये अमा ज़ाहिरी शे के सामू का लिसंदा हो मोहम्मद के अल्लाह गयो कमाल अता कयो आ मां सामू खां त ॾिसां थो पर पंहिंजे पुठ जे पोयां बि इएं थो ॾिसां जीअं सामू वारी शइ खे ॾिसबो आहे फरमाया तव्हां मुंहिंजे पोयां मुक़्तदी थी बीह ठाहियो मां तव्हांजे रुकूअ खे बि ॾिसां थो तव्हांजे सुजूद खे बि ॾिसां थो पर मां महबूब तव्हांजे दिलि जी बातिनी कैफ़ियत खां बि वाक़िफ़ आहियां पर मां उहो कुझु ॾिसां थो जेको अवां नथा ॾिसी सघो ऐं मां उहो कुझु बुधा तो जेको अवां नथा बुधी सगो बी हदीस में मुझे मदीने जे मीर फरमायो इन्नल्लाह ज़वाली अल अर्द तरअयतु मशारिक़हा व मगारिबहा खुदा जी ज़ाते बाबरकात मुझे लाग न ज़मीन के सेड़े छड़ियो आ वेड़े छड़ियो आ चीकी कुछ न जे दरमियान ऐ मशरिक बि खुदा मोखे ॾेखारिया ऐ मगरिब बि ॾेखारिया यानी ज़मीन जी का बि शइ को बि खज़ानो मूं मुहम्मद जी निगाह खां मख्फी न आहे मां मुस्तफा उन जे हर हाल कैफियत का आगाह ऐं वाक़िफ़ आहियां टी हदीस में मदीने जे मीर फरमायो इन्नल्लाह क़द रफ़अ लिय दुनिया व अना अंज़ुरु इलैहा मा हुवा काइनुन फीहा इला यौमिल क़ियामति कअन्नमा अंज़ुरु इला कफ़ी हाज़ी फरमाया अल्लाह की ज़ाते बाबरकात जुमला जहान जा पर्दा हिजाब मुझे निगाह ता खणाए छॾिया आहिनि क़यामत ताईं जो कुझु थियणो आहे या जो कुछ थींदो रहंदो मां मुस्तफा उनखे इएं थो ॾिसां जी हथ जी तरीअ खे ॾिसबो आहे चौथी हदीस में मुझे मदीने जे मीर फरमायो उरिदत अलैया उम्मती फी सुवरिहा फित्तीन कमा उरिदत अला आदम अलैहि सलाम उलिमतु मन युमिनु बी व मन यकफुरु बी औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अल्लाह की ज़ाते बाबरकात जी आदम के पैदा करे सजी ज़ुर्रियत उन जो औलाद सुने आदम के देखा मैं एड़ी तरह खुदा जी ज़ाते बाबरकात क़यामत ताईं ईंदड़ मुंहिंजी उम्मत मुझे सामू पेश कईया फी सुवरिहा फित्तीन मां मुहम्मद करीम उन जे शक्ल सूरतुन का उन के सुञाणा जाना तो ओ उलिम तो मुके इहो ॼाणायो वियो आ मैं युमिनु बी व मैं यकफुरु बी कहरा क़यामत ताईं मुझे मथा ईमान आणींदा ऐं केर मुझा इनकार कंदा मां पंजन आशिकन के भी सुञाणा थो त इनकार करण वारन खे बि ॼाणा थो पंजी हदीसा जंगे मोता का सहाबी अहवाल बुधाइण ला हाजिर थियो आ महबूबन के अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह इजाजत हुजे त मां अर्ज़ कया और मैं फ इन शित फअखबिरनी व इन शित फअखबरतुक जेकरे तू चाही त भले तू पंजो अहवाल बुधा पर जे चाही त जेको तू बुधाइण आयो आ मां मुहम्मद करीम तोखे पाण बुधाया सोना तू तो उते हुए कौन अवा कियां बुधाईंदो फरमायो दुनिया जी हर शे अल्लाह ताला मुझे सामू ज़ाहिर रखी छड़िया मां उते मौजूद न होस पर कायनात जे सामू का मुझे लाए हिजाब ना है जेको कुछ थींदो रहंदो आ मां मुहम्मद करीम उन खे ॾिसां थो ॾिसंदो रहंदो आहियां
इन करे असा अहले सुन्नत व जमात जो अकीदो वा सुनते हैं वो सबकी फरियादें।